अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 20 मई ट्यूसडे। सुबुह जा 10 थियण वारा आहिनि, 10 में 10 मिंट आहिनि। ॾाढो देरि सां थी व्लॉग शुरू कयां। असल में असां वटि 7 बजे खां लाइट वियल हुई त मां वापसि सुम्ही पियमि। मूं चयो हाणे उथी छा कयां। ऐं उनखां पोइ 8:45 बजे तक़रीबन कचिरो वठणु आयो छोकिरो। पोइ ज़हरा आई त पोइ बसि मां उथी वियमि। मानी पचाई ज़हरा जी बि, पंहिंजी बि नाश्तो कयो। ईअं वणे बि न पियो निंड मां उथी नाश्तो करणु। सो उनखां पोइ चार्जर लाइट में ज़हरा थांवंदो था। उनखां पोइ लाइट अची वई त पोइ उन घर जी सफ़ाई कई। मां ई चयोमांसि पहिरियों थांवंदो शायदि तेसि ताईं लाइट अची वञे। 2.5 कलाक लाइट बंदि हुई। सुबुह जो मुंहिंजो गोल्डन टाइम हूंदो आहे जंहिंमें मां सिलाई कंदी आहियां। उहो वियो हलियो पर मां निंड वाजो कई माशाल्लाह। ऐं ॾाढी प्यारी हवा आहे, ॾाढी प्यारी हवा आहे। ॿाहिरि अङण में एॾो त माहौल ख़ुशगवार आहे जंहिंजी हद न आहे। ऐं हे ॾिसो अॼु हिन में गुल खुलिया आहिनि, छो त मां देरि सां आई आहियां, इन करे गुल खुली चुका आहिनि सभु। अॼु वाइट बि खुलिया आहिनि, कल्ह वाइट न हुयो। हर रंग जा आहिनि हिन में माशाल्लाह। सो ॾिसो के ॾींहं अहिड़ा हूंदा आहिनि, यानी मां पंहिंजी प्लैनिंग सां जीअं रोज़ु कमु कंदी आहियां, रोज़ु स्टार्ट वठंदी आहियां, त मां अॼु चाहींदे बि उअं ई न करे सघियमि। छो इलाही दफ़ा असांजी मर्ज़ी न हलंदी हूंदी आहे, त मुंहिंजी मर्ज़ी न हली, तंहिंजे करे हालांकि ऐं मां अॼु किचन जो बि कोई कमु न कयो आहे। बसि इहो ज़हरा अची वई त मानी पचाइणी पई। पाण बि उथियमि त ज़ाहिर बुख लॻल हुई, खाइणी पई। इहे ज़ोरीअ जा कम हुया। ऐं ॾाढ़ूं में इलाही सारियूं मुखड़ियूं निकितियूं आहिनि, अनारकलियूं। ॾाढ़ूं बि अथसि मथे, किथे न किथे के नंढा नंढा कचा ॾाढ़ूं अञा वॾा न थिया आहिनि। सो बहरहाल त हाणे सोचां थी ॾही बि ॼमाइणी आहे। किचन जो इहो कमु रहिजी वियो आहे, पर छॾियांसि थी, कोन थी कयां। थोरी देरि वञी सिलाई करे अचां जीअं मुंहिंजी थोरी ॿाड़ पूरी थिए। हालांकि मूंखे मथे कुझु सेटिंग चेंज करणी आहे। कल्ह बि ज़हरा चयो त भाॼी हलूं मथे, मां चयोमांसि न, मथे जी सफ़ाई छॾ, मां वांदी न आहियां। अॼु वरी इहो थियो जो लाइट न हुई। अलाह त एॾो वॾो थी वियो आहे जो हे ॾिसो किरे थो। ॾिसूं था, हुनखे थोरी हेॾे फेराए छॾियांसि त जीअं हिन सपोर्ट ॾिएसि हिन शेल्फ जी। ऐं हालांकि हिननि सभिनी खे ज़रूरत आहे त हिननि मां हिक मां ॿ टे प्लांट्स कढी ऐं अलॻि अलॻि कुंडियूं ठाहिजनि, पर हाणे मूड न आहे, जाइ बि न आहे। सो प्लांट्स कुझु लॻा पिया आहिनि, अल्हम्दुलिल्लाह। जेतिरो थी सघे थो उन्हनि जी ख़िदमत कयां थी, छो त मां प्यार सां पालिया आहिनि। ऐं मंझंदि जो बि अलाए छा पचाईंदमि, कुझु डिसाइड ई न कयो आहे मां अॼु। माना ॾींहं जी इब्तिदाई थोरी ईअं सुस्त थी वई न सफ़ा, तंहिंजे करे। सो ॾिसां थी, थोरो फ्रीज़र में लियो पाए ॾिसां छा पियो आहे। मंझंदि जे लाइ मूंखे छा थो मिली सघे। कुझु पीला पन पटिया अथमि। ऐं पोइ वरी जंहिं महिल किचन में ईंदमि खाधो पचाइण लाइ, त उन महिल मां ॾही बि ठाहे छॾींदमि, बाक़ी कम बि करे छॾींदमि। कुझु थांव रहिजी वेंदा त का ॻाल्हि न आहे, जीअं तव्हांखे ख़बर आहे मां पाण बि धोई छॾींदी आहियां, नो प्रॉब्लम। अलाह साईं 2 हथ ॾिना आहिनि कम जे लाइ। सो मां सोचां थी त हाणे कुझु टुकड़ियूं ॻंढे वठां। 10 थिया आहिनि, 11 बजे ताईं अची वेंदो खीर वारो, त पोइ अॻोपो थींदमि किचन में अची कमु बि कंदमि, कुझु न कुझु पचाईंदमि बि। सो फ़िलहालु थोरी सिलाई करे वठां। 2-3 फ्लावर्स त ठही वेंदा आराम सां। 11:15 थिया आहिनि ऐं माशाल्लाह मां हिन जी वेकर पूरी करे वई आहियां। हिकिड़ो हे कलर मां हिन में बार 3 दफ़ा रिपीट कयो आहे, छो त मां घटि कलर्स कटिया हुया त हिन जी वेकर पूरी करण जे लाइ। त वेकर में हिन जे अचनि था 9 ऐं रेग में ईंदा हिन जे 14। त मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन 126 गुल टोटल मूंखे ठाहिणा आहिनि, ऐं जंहिंमां 9 त ई पिया आहिनि साम्हूं। सो इहा हिन जी वेकर कंप्लीट थी वई। ऐं हाणे नेक्स्ट जेको हिन रिलीअ जो मां कमु कंदमि, उहो ॿिया कलर्स कटींदमि। हे त मां कुझु जल्दी जल्दी कटिया हुआ त जीअं मां हिन जी थोरी शिकिल ठाहे सघां त हे कीअं थी लॻे। सो हिते वरी सुबुह तां सफ़ाई कराई ऐं हाणे वापसि शाम ताईं हिते इलाही जमा थींदियूं इहे टुकड़ियूं। हिननि जो को यूज़ न आहे, मां वठी वियो, मूंखे अफ़सोस आहे। पर छा कजे, डिज़ाइन ठाहिण जे लाइ इहो करिणो पवंदो आहे। तो हलूं था किचन में। थोरी देरि पहिरियों मां हिते गोश्त कढी रखी वई हुयमि, थेलीअ खां अलॻि न पियो थिए। हिनखे फ़िलहालु मां रखां थी बॉइल करण जे लाइ। अलाए राति जो पुलाउ ठाहींदमि या मंझंदि जो ॿोॾि ठाहींदमि, कुझु चई नथी सघां। सो फ़िलहालु त हिनखे बॉइल करण लाइ रखां थी ऐं थांव फैलाईंदमि।
ॾही ठाहींदमि, कुझु किचन जा कम आहिनि जेके मूंखे लाज़मी करणा आहिनि त स्टार्ट थी कयां। माशाल्लाह ॾही रखी अथमि ॼमण लाइ। गिहु जेको आहे कढियो हुअमि कल्ह त उहो बरणी में लाथो, देॻड़ी में हुयो हिनमहिल ताईं। खीर करण लाइ रखियो आहे, अची वियो। ऐं हिते गोश्त बॉइल थियो थियो, मसाला थूम लूणु वग़ैरह सभु विधो आहे। ऐं इन जो मां पचाईंदमि राति जो पुलाउ। हॾियूं अलॻि थी वेंदियूं, मतिलबु केॾो बि मटन खे साफ़ु कयो न, पोइ बि सन्हियूं सन्हियूं हॾियूं तंग थियूं कनि ॾाढियूं, बोड़े जी रस में या पुलाउ में या जंहिंमें बि। सो हिनखे बॉइल करे यखनी छाणे हॾियुनि तां जेके बि ॿूटियूं लहंदियूं त मां राति जो पुलाउ पचाईंदमि। ऐं फ्रिज खोलियमि त हैरान थी वियमि, हालांकि हैरान न थियणु घुरिजे हा मूंखे, राति वारो बोड़ इलाही सारो पियो, छो त राति जो सिर्फ़ु मां ई खाधो चिकन जो बोड़। ऐं सुराण कुझु ॿियो पचायो हो त उहो बि यूज़ थियो, तंहिंजे करे उहो बोड़ जेको घणो बचियलु हुयो त मूंखे मंझंदि जो कुझु बि न आहे पचाइणो। खां उथलाए पुथलाए छॾिया अथमि ऐं थोरी देरि रेस्ट कंदमि। गर्मी ॾाढी आहे, पखे खां सवाइ बीह नथी सघिजे, तंहिंजे करे इहो ज़रूरी आहे त खीर काढ़े, खीर जी बाहि बि तेज़ कई आहे मां, त हिनखे काढ़े ऐं पोइ जीअं मां थोरी देरि वञी लेटी पवां। जंहिं ॾींहुं मां वापसि आई हुयमि उन ॾींहुं कुझु चैरिटी में सामान आयो हो जेको मां मथे रखाए छॾियो। सो बजाए रेस्ट करण जे मां सोचियो त अॼु इनखे सॉर्ट आउट कयां। ईअं छॾींदी ईंदमि त कम जमा थींदा वेंदा, हेॾो सारो सामान आहे। ऐं यकीन न मां काफ़ी शयूं अहिड़ियूं बि निकिरंदियूं जेके मां उछलाईंदमि, हमेशह निकिरंदियूं आहिनि। सो इन्हनि खे चेक कंदमि, वेहां थी हिते हा कुर्सी खणी ऐं ॿिनि हथनि जो कमु आहे। माशाल्लाह हे सॉर्ट आउट बि थी विया, पैकिंग बि थी वई, सभु ऑलमोस्ट ठीकु हो सॼो सामान। बसि हिकु ॿ जूता थोरा डैमेज हुया, पर मां चयो मतां कोई टाको हणाए पाए, इन करे मां उहे बि हिन में बंदि करे छॾिया आहिनि। हिकिड़ो अबायो निकितो, उहा हिकिड़ी अबाए वारी आहे पाइण वारी माई, उन जे लाइ इहो अलॻि कयो अथमि, उनखे ॾींदमि। सो शुक्र अलाह जो इहो कमु थी वियो ऐं हाणे असां हलंदासीं वापसि हेठि। ऐं ॿियो त हे जेके आहिनि बुक शेल्फ, पूरा शेल्फ जेके आहिनि मूंखे हितां हटाइणा आहिनि। इहे रखंदासीं अंदरि सुगन जे कमरे में। ऐं कमरे जो तव्हांखे हाल ॾेखारियां, बिस्मिल्लाह रहमान रहीम। हे अथव कमरे जो हाल। हे कमरो तव्हां पहिरियों बि ॾिठो आहे। सुगन चयो मूंखे इहे नंढे हूंदे वारा पुराणा पलंग न खपनि या ड्रेसिंग टेबल बि न खपे, मां पंहिंजे कमरे लाइ हिते ॿियो पलंग ऐं ॿियो ड्रेसिंग टेबल वठी रखंदमि। सो उहे मां ॾेई छॾिया कंहिं पंहिंजे प्यारनि खे। ऐं हिते बसि संदल पियो आहे, इहो संदल बि मूंखे हितां कढिणो आहे, ॿिए कंहिं हंधि मोकिलिणो आहे, मूंखे ख़बर आहे त काॾे मोकिलींदमि। सो बसि फ़िलहालु हिन जी इहा सूरत हाल आहे। त बुक शेल्फ जेको आहे इहो सॼो मां सभु जा सभु नंढा नंढा शेल्फ्स आहिनि, इहे हिते मां सेट कंदमि इंशाअल्लाह। सो ॾिसूं था, अॼु लाइट अगरि सुबुह न वई हुजे हा न, ज़हरा मूंखे चयो बाजी वो दरवाज़ा खोलते हैं बाहर का, वहाँ से रोशनी आती है। और मां छॾेसि, मां बेज़ार वेठी हुअमि बंदि बिजलीअ में, तंहिंजे करे मां इहे तो न हटाए, इहे तो हटाईंदमि। लाउंज जी थोरी सेटिंग मूंखे चेंज करणी आहे। माशाल्लाह आई आहियां त भला हितां जो बि नज़ारो ॾिसंदी वञा। अल्लाह मुंहिंजी बोगनवेलिया जा गुल त ॾिसो, हो पिंक हेॾा वाइट सॼा निम खे वेढ़े विया आहिनि, हिन पासे वरी लाइट पिंक ऐं ॾाढो ॾिसो, ॾाढो हीअं फुटंदा आहिनि, ॾाढो माशाल्लाह ज़बरदस्त। ऐं हिन में ॾाढो आहिनि बि, हेठों त नज़र था अचनि, मथे नज़र नथा अचनि। सो ॾाढी प्यारी सूरत हाल आहे। त हाणे मां दरवाज़ो बंदि कंदमि। मूंखे इहा सिर ॾियणु ज़रूरी हूंदी आहे, न त एॾी हवा हूंदी आहे जो बसि बेहिसाब। सोचां थी अॼु वाढो बि घुरायां कारपेंटर, मूंखे सॼा कुझु करिणो आहे मूंखे स्पेशल। अलाह करे मूंखे यादि पए त मां हुनखे मंझंदि जो कॉल कयां। हिन महिल कॉल नथी कयां छो की मां घर में अकेली हूंदी आहियां न, त पोइ थोरो मां चाहींदी आहियां त अकेले में कंहिंखे न सरियां। सुराण अची वेंदी त पोइ हुनखे सॾींदमि इंशाअल्लाह। जेको बि कराइणो आहे उहो तव्हां सां शेयर थींदो यकीनन। सो हाणे हेठि था हलूं। इलाही ॾींहंनि खां मूंखे सॼा ई फ्रेम साफ़ु करणा आहिनि माशाल्लाह, पूरा हेठि ताईं कंदमि। बसि हाणे अॻे पोइ ईद खां पहिरीं ई सफ़ाई थींदियूं, फ़िलहालु छॾियूंसि था। अची वियमि हेठि ऐं हे तव्हांखे यादि हूंदो त मां वठी आई हुयमि पीस कपिड़े जो, जेको हिकिड़ो प्रिंटेड पूरो कोटी आहे, कोटी जो कपिड़ो आहे, याने हिन जो अस्तर कोन्हे। ऐं केॾो मज़ो ईंदो न जॾहिं मां हीअ कोटी त सिबंदमि, हाणे हिन जी कटिंग करे थी रखां, पोइ मूंखे हे बि कमु ईंदो ज़बरदस्त। यानी हे जेके म्यूज़िकल नोट्स जेके ठहियल आहिनि त इहे बि मां कपिड़ो यूज़ कंदमि। सो ख़ुशि थी थियां यकीनन।
हे ॾिसो हीअं ठहंदो। सो हिन जी कटिंग करे वठां हाणे। सुगंध या त ईंदी ईद ते या को न को ईंदो त ईंदो वेंदो त मोकिलींदीमांसि। त सोचां थी सिबी छॾियां, मां सभु कम कंदी थी वञा, हे रहिजंदो थो वञे। सो अॼु मूंखे इनशा हिन खे कंप्लीट करिणो आहे। ऐं पहिरियों ॻाल्हि कटिंग कंप्लीट करणी आहे। ॿियो त हिन जो अस्तर बि ॻोल्हे रखां, आहे सही मां वटि हिकिड़ो ज़बरदस्त कपिड़ो, उहो बि ब्लैक एंड वाइट ऐं प्रिंटेड आहे, अंदरां उहो हिनखे ॾाढो सूट कंदो। पर पहिरियों हे कटियां त पोइ उहो कपिड़ो वरी ॻोल्हियां, खुटिणो पवंदो मूंखे पंहिंजे खज़ाने में। माशाल्लाह कटिंग थी वई। ऐं वेकर में हीअ इलाही आहे त मां थोरो वेकर में हिनखे ट्रिम कंदमि, कुझु हिन जी साइड में कटिंग करे वेंदमि। ऐं हीअ कटियल टुकड़ा पासे ते, ऐं हिन जो हीअ एॾी प्यारी पटी निकिती आहे न पूरी, या कंहिंमें न कंहिंमें मूंखे कमु अची वेंदी। ऐं हिन जो जेको अस्तर आहे उन जे लाइ मूंखे वरी मथे वञिणो पवंदो। सो वञा थी मथे, जीअं कपिड़ो खणी अचे हेठि रखी छॾियां, हर शइ साम्हूं हूंदी त कंहिं न कंहिं महिल कंप्लीट थी वेंदी इनशा। खणी आयमि कपिड़ो, हालांकि मां रखियो हुअमि त हिन मां पंहिंजी शलवार ठाहींदमि, पर जेको जंहिं महिल जिते फिट अचे उहो उतां जे लाइ हूंदो आहे। सो हिन जो आराम सां इहो अस्तर ठही वेंदो। प्लेन ब्लैक हुजे हा त मां उहो हणांस हा, ब्लैक जेके आहिनि मूं वटि नंढा पीसिस आहिनि, वॾो कपिड़ो न आहे, हिन में वॾो कपिड़ो खपे। सो ॾिसां थी, फ़िलहालु कढी अचे रखियो अथमि। सो हाणे सोचां थी त वञी विझी अचां, छो त हिते पखो बंदि करे जेका मां कटिंग कई आहे न, हुन में मुंहिंजो हशर नशर थी वियो आहे। सो हिन खे पोइ ॾिसंदमि, हिकु ॿ शर्ट्स ते पयूं आहिनि सुगंध जूं, उन्हनि सां रखी ॾिसंदीमांसि, जंहिं ते हे फिट हूंदो उन हिसाब सां मां हिन जी साइड खां ट्रिमिंग कंदमि। माशाल्लाह विझी आयमि, ऐं विझण खां पहिरियों पंहिंजा कपिड़ा मशीन में विझी आई आहियां धोइण जे लाइ, उहे धोपनि था। ऐं हिननि कपिड़नि खे मोकिलण जो अॼु बंदोबस्तु थी वियो आहे, तंहिंजे करे इहे थेलियूं खणी हेठि लाहे आयमि। ऐं पोइ थेलियूं खोले हिन में कपिड़ा विधमि त हिकिड़े बैग में ई पूरा अची विया, त हिनखे रसी ॿधी छॾी आहे। ऐं वाह जो धकु बि लॻो आहे। सो फ़िलहालु नमाज़ नथी पढ़ां, थोरी देरि खां पोइ ड्राई थी वञे, हिनखे पटी ॿधी उनखां पोइ नमाज़ पढ़ंदमि। सो कम थी रहिया आहिनि माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। 4:30 थिया आहिनि ऐं काफ़ी देरि आराम करण खां पोइ मां अची वई आहियां हे टाइनी अंब खाइणु। ऐं इन खां पोइ सोचां थी त गोश्त जेको बॉइल कयो उन जूं हॾियूं बि अलॻि करे छॾियां, गोश्त अलॻि कयां, यखनी छाणियां, ऐं थोरो घणो किचन में कमु करणु शुरू कयां। ॾिसां थी छा थी कयां, फ़िलहालु त इंजॉय थी कयां। पूरा 5 थिया आहिनि ऐं मां हे बसरु कटे ते दाग करण लाइ रखियो आहे। ऑइल तव्हांखे पीलो नज़र ईंदो हूंदो, इहो राति सुराण हिकिड़ो चिकन डीप फ्राई कयो हो, जंहिंमें हैड्र हुई त उनजो रंग थी वियो आहे पीलो। त हाणे मां जेके पुलाउ में मसाला विझंदमि त उनमें मां हैड्र न विझंदमि, छो त ऑलरेडी तेल हैड्र वारो आहे। सो उनखां सवाइ गोश्त जॾहिं बॉइल कयो हुअमि त उनमें मां डिफरेंट मसाला विधा हुआ, तंहिंजे करे हिन में कोई गरम मसालो जेको आहे न पवंदो। हाणे हे अदरक थूम वारो पाणी आहे, छोकी कल्ह मां अदरक थूम पीअं चॉप करे फ्रीज़ कई त उहो पाणी आहे, त इहो ई मां हिन में जेको चॉपर आघारे मां रखियो इहो विझंदमि, छो त गोश्त में बॉइल करण महिल मां थूम बि विधी, सिर्फ़ु हे कारा मिर्च ऐं हे कमाल पट टमाटर पेस्ट कढी रखियो आहे। ऐं इहे रेसिपीज़ यखनी पुलाउ जी रेसिपी मुंहिंजी तव्हांखे मिली वेंदी मुंहिंजे चैनल ते, तव्हां ॾिसंदो त। सो मां सोचियो त गोश्त ॻरियल आहे, गोश्त अलॻि करे छॾियमि हॾियुनि खां, यखनी छाणे रखी आहे। ऐं मां चयो दाग जेको आहे काफ़ी टाइम वठंदो, त मां हे करे हिन में थोरो पाणी विझी हिनखे छॾे वेंदमि, बसरु पचंदो चङी तरह ॻरी वेंदो। हूअं मोस्टली मां मटन सां गॾु जेको विझंदी आहियां बसरु, उहो थुलो किट विझंदी आहियां, छो त उहो गोश्त सां गॾु ॻरंदो रहंदो आहे, मटन या बीफ जेको बि हुजे। सो पर अॼु जीअं त गोश्त ॻरियल आहे, इन करे हिनखे टाइम लॻंदो बसर खे ॻरण में, तंहिंजे करे मां बसरु पहिरियों ॻारे छॾींदमि। हिन में टमाटर पेस्ट ऐं अदरक थूम जेको बि विझणो आहे विझी हिनखे हल्की बाहि ते पाणी विझी छॾे वेंदमि। ऐं उनखां पोइ वञी मां कंदमि रिलीअ जे टुकड़नि जी कटिंग, जीअं कुझु ॿिया कलर्स बि मां कटे रखां त थोरा थोरा कंदी सिबंदी ॻंढींदी वेंदमि इनशाअल्लाह। 3 जी आज़ान अची वई आहे ऐं मसालो मां हिते ठाहे वई हुअमि, हे अञा थोरी देरि पचंदो रहंदो, मां नमाज़ पढ़ी अचे पोइ वरी हिन में मूंखे पटाटो बि विझणो आहे, पीस बि विझणा आहिनि, उहे मां हिन में पोइ थी विझां। ऐं मां कुझु घुरायो हो, मुंहिंजो पार्सल आयो आहे, उहो बि मां तव्हां सां शेयर कयां थी त मां छा घुरायो आहे। खोलियांसि अञा, मां घुरायूं आहिनि हे पेन्स, क्विल्टिंग पिन्स बि चइबो आहे ऐं ड्रेस मेकिंग पिन्स बि चइबो आहे। सो इहे पिन्स मूंखे खपनि पियूं। मूं वटि जेके पहिरियों वारियूं पिन्स आहिनि उहे थी वियूं आहिनि, कुझु ज़ंगजी वियूं आहिनि, कुझु चिॿियूं थी वियूं आहिनि, त उहे इलाही त उन्हनि मां उछले चुकी आहियां ऐं मूंखे कुझु अञा खपनि पियूं। त
त मां हे घुरायूं त हे मूंखे मिलियो आहे 200 जो हिकिड़ो पैकेट, ॿाहिरां थियूं अचनि हे, ऐं प्लस 400 इहे थी विया 250 रुपया डिलीवरी चार्जिस, 650 रुपया। हितां ई घुराया आहिनि इब्राहिम स्टोर तां, ते भूरी बाज़ार में आहे सदर में। ऐं जेकॾहिं मां पाण वञा त ॾाढो किरायो लॻे आहे, उनखां चङो आहे त 250 रुपये में मूंखे घर वेठे इहे पिन्स मिली वियूं। सो कंहिं महिल मां वांदी थी ऐं उन्हनि खे छांटी बि कंदमि त अञा बि जेके पुराणी कुझु बचियल आहिनि उहे उछले छॾिया, ऐं कुझु भॼी पियूं आहिनि, कुझु ज़ंगजी वियूं आहिनि। सो बहरहाल मां ॾाढी ख़ुशि थी थियां, खोले ॾिसां हिननि खे त केतिरियूं तेज़ ऐं केतिरियूं सुठियूं आहिनि। कुझु मां कटिंग्स कयूं, रेड कटियो आहे ऐं पिंक कटियो आहे, पिंक पहिरियों बि हयो आहे मां हे वारो, पर पोइ बि, ऐं ब्राउन कटियो आहे, ऐं ब्राउन वरी हे ॿियो बि कढियो अथमि त सुठो लॻंदो ॾाढो येलो सां ऐं वाइट सां। ऐं ॿी ॻाल्हि त पहिरियों मां हिन खे ग्रीन सां पई ॻंढियां त मां हिन में ग्रीन न पई विझां, पोइ हाणे मां हिन खे वाइट सां थी ॻंढियां त मां हे ग्रीन बि खयो आहे ऐं थोरो हे ग्रीन बि खयो आहे, हे थोरो पीस आहे हिन मां जेतिरा बि ठहिया, ऐं आसमानी या फिरोज़ी टाइप जो कुझु न हो त मां हे कढी आई आहियां। ॾिसां थी हिकिड़ो ॿ हिन मां ठाहे हणी ॾिसंदमि त इहो ब्लू आहे हिकिड़ो, ऐं हिकिड़ो हे ब्लू आहे, हे ब्लू वधीक सुठो थो लॻे, थोरो खुलियल खुलियल बि आहे, ऐं हे आसमानी शायदि वाइट सां एॾो सूट न करे। सो बहरहाल इहे कढिया अथमि कुझु कलर्स, ऐं हलूं था किचन में, चांवर विझी आई आहियां। बिस्मिल्लाह रहमान रहीम। चांवर बसि हाणे ई थोरी देरि पहिरियों विधा आहिनि, कुझु मिंट पहिरियों, आहिस्ते आहिस्ते टचकणु शुरू थी विया आहिनि। वाह जी ख़ुशबू थी अचे आलीशान, माशाअल्लाह ज़बरदस्त। ऐं असांजी जेका हिकिड़ी फैमिली हिते शिफ्ट थी आहे, मां तव्हांखे ॿुधायो हो, जंहिंजो घर बि मां साफ़ु कराइण वई हुयमि, त उन्हनि ॾे बि मोकिलींदासीं। असांजो अॼुकल्ह उन्हनि सां लेन देन इलाही थी वियो आहे, पोइ कॾहिं मूड थियो त ॿुधाईंदीमांव त उहे केरु आहिनि। सांझे जी अज़ान में बसि 2-3 मिंट बचिया आहिनि, ऐं मां इलाही सारा पीसिस कटिया आहिनि, 2 ब्राउन ऐं हे 2 क़िस्मनि जा ग्रीन, हे ब्लू, ऐं हो त पहिरियों कटिया हुया। सो इंशाअल्लाह सिलसिलो जारी रहंदो कम जो। ऐं उनखां सवाइ हे बि आहे, इहो बि चाहियां थी त ऐड कयां, ॾिसां थी। कटिंग जो कमु अञा इलाही आहे, ऑरेंज बि अञा कटियां, ब्लू बि कटियां, पर फ़िलहालु किचन में था हलूं। सुराणे हिते ज़बरदस्त रायतो ठाहियो आहे पंहिंजे लाइ, छो त मां त लस्सी ऐं पुलाउ खाईंदमि, त मां पंहिंजे लाइ चयो त मां ॾही मुंहिंजी अलॻि करे रखे, खटी ॾही अॼु वारी जेका मां भिॼाई ॼमाई उहा जेका आहे खटी न आहे, उनजो नॉर्मल टेस्ट आहे। ऐं हे आहे प्यारो पुलाउ। सो बिस्मिल्लाह रहमान रहीम, ज़बरदस्त पुलाउ तयारु आहे। वाह जी ख़ुशबू आहे, सांझे जी अज़ान बि अचण वारी आहे, त बहरहाल हिन जी दम जी बाहि कंदमि बंदि, ऐं उनखां पोइ असां वेंदासीं नमाज़ पढ़णु। तव्हां खां मां अॼु जे हिन व्लॉग मां मोकिलाईंदमि, ऐं कटिंग माशाल्लाह काफ़ी सारी कई आहे। कटियल हूंदा आहिनि त पोइ सिबणु मूंखे आसानु लॻंदो आहे, कोई बि कपिड़ा हुजनि, रिली हुजे, पुलाउ थी वियो आहे तयारु। सो मोकिलायूं था तव्हां खां अॼु हिन व्लॉग मां। इंशाअल्लाह असां सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं, ख़ुशि जो, आबाद जो, सलामत हुजो। सुभाणे ताईं अल्लाह वाही।